तव्हांखे कथा ॿुधाई आहे त हिकिड़े शहर में हिकिड़ो सुनार रहंदो हो जंहिंजो नालो हो नरहरी। रहंदो काथे हुयो उहो? जंहिं शहर में रहंदो हो भगवान जे वॾी धार्मिक नगरीअ में, पर उन भगवान खे न मञींदो। चओ जय श्री कृष्ण। भगवान कृष्ण खे न मञींदो ऐं रहंदो भगवान कृष्ण जी नगरीअ में। पंडरपुर जी भगवान जो नगर है न, भगवान उते इन कलयुग में प्रकट थी करे लीलाऊं कयो। नो फॉर्मेलिटी, 24 अवतारनि में न, ईअं ई प्रकट थिया आहिनि भगवान। नामदेव महाराज लाइ प्रकट थिया, उते कूर्मदास जे लाइ प्रकट थिया, जनाबाई जे लाइ प्रकट थिया, ज्ञानदेव, सोपान देव, ज्ञानेश्वर महाराज ऐं तुकाराम महाराज, नामदेव महाराज, अहिड़ा कई संत आहिनि जिन हिन कलयुग में महाराष्ट्र पंडरपुर में साक्षात भगवान के प्रेम सां प्रकट कयो। 24 अवतारनि जे अलावा अलग जनाबाई, सखूबाई, करमेती बाई, ये सब महाराष्ट्र में भगवान जो प्रेम करे भगवान जो दर्शन कयो आहे। चओ हरे राम। कई बार तो वो रहंदो उते, पर भगवान कृष्ण के न मञींदो। अहिड़ो अद्भुत कम हुयो उन जो सुनार जो। त हिकु बार मिली करे उतों जी पंचायत आई, चयूं भाई भगवान विठल जे लाइ कमर में करधनी ठाहिणी आहे सोन जी। ठीकु आहे ठही वेंदी, छो जो उन जहिड़ो कोई सुनार बि न हुयो वरी। चओ हरे राम। लेकिन हिकु शर्त अथव, कहिड़ी? मां न वेंदोमांव भगवान जे मंदिर में। पहिरियों ई थो चवनि मां भगवान जो दर्शन न कंदोमांव। अलाए कहिड़ो गुस्सो भगवान ते। ऐं कंहिंखे मञींदो? भोलेनाथ भगवान खे। बोलो गौरी शंकर भगवान की। मां न वेंदो भाउ। पंचनि चयो हाणे वञे न वञे, हिन जी मर्ज़ी, पाण ॼाणे वञे। लेकिन ठाहे ॾींदे बढ़िया? हा, उहा हिकु नंबर ठाहे ॾींदोमांव। मां जो माण्हू वेंदो नाप वठी ईंदो। ठीकु आहे भाई, ओके। उनखे पैसा ॾिनऊं, बढ़िया ठाहिजा, हिकु नंबर ॾाढी सुठी ठाही। उन जा हमराह विया, सेवादारी विया, भगवान जो दर्शन करे। विठल भगवान अॼु बि उते बीठा अथव, कमर ते हथ रखी करे। चओ हरे राम। केरु वियो आहे तव्हां मूं कोई पंडरपुर विठल भगवान जो दर्शन करे आया आहिनि? न, कोई न वियो आहे न? मामा वियो अथव, बांगुरिया ने बाबा। अच्छा, बांगुरियूं ॿ, हिकु बार। हा, मामा थी आया अथव संदीप मामा। आशीर्वाद ॾियोनि भाई। कल नंदगांव बि थी आया आहिनि। नंदगांव वियो न? नंद बाबा जे गांव, राजनंद गांव, उते। हा, उते बि सत्संग कीर्तन जो लाइव करे आया आहिनि उते बि। त हाणे नाप वठी आया, हुन करधनी ठाही, ऐं जीअं करधनी खणी आहे भगवान खे पातऊं। विठल भगवान खे हाणे भगवान लीला कई। उहा करधनी जेकी हुई, उहा जेकी 2 आङुरियूं उन जी जेकी साइज हुई वधी वई। माण्हू हैरान थी विया, अरे कीअं ठाही अथई भाई एॾो वॾो सुनार, तूं त कारीगर माण्हू आहे। चई कमाल आहे, जेकी नाप वठी आया आहिनि 1 सेंटीमीटर बि घटि वधि न ठाही आहे। उहो बि ग़लती थी वई आहे, पतो न आहे। शायदि हिननि खां नाप वठण में ग़लती थी हूंदी। वरी सां ठाहे ॾे, ठीकु करे ॾे। ठीकु आहे भाई, 2 आङुरियूं घटि के। वरी खणी आ विठल भगवान खे। असांजा कन्हैया त आहिनि ई, भगवान ॾाढा लीला पुरुषोत्तम आहिनि, हा न, ॾाढा चंचल आहिनि असांजा श्री कृष्ण। वरी विया त उल्टो 2 आङुर घटि थी वई। हिकिड़ी लीला यशोदा मैया सां रसीअ में भगवान इहा कई न, जो रसी ॿधे पई त 2 आङुरियूं घटि पई थी वञे, वरी जोड़े पई त 2 आङुरियूं वधीक पई थी वञे। पसीना अची विया यशोदा मैया खे। हाणे त पंचायत परेशान, ऐं हुन जा सेवादारी बि सुनारे जा, उहे बि सर खे पकड़नि, छा थो थिए पियो। असां त ठीकु नाप वरितीसीं। वरी आया, अरे भैया 2 आङुरियूं घटिजी वियूं। वरी 2 आङुरियूं वधाई त 2 आङुरियूं वधी वियूं। हाणे त 4-5 बार कयूं त ईअं थियो। आख़िर उहो नरहरी परेशान थियो। चई बसि हाणे त मूंखे वञिणो ई पवंदो। हाणे त हलणो ई पवंदो तोखे भाई, अंधेर कयो आहे तूं, एॾी ग़लती। चई मूंखे बि सम्झ में नथो अचे, मुंहिंजे जीवन में कॾहिं इहा ग़लती न थी आहे। लेकिन एॾो चालाक माण्हू, एॾो चालबाज, भगवान विठल जे मंदिर वियो, श्री कृष्ण भगवान जे, पोइ बि अखियुनि खे पटी ॿधी वियो।
भाई मां दर्शन न कंदुमि हिन जो न दर्शन न कंदुमि हथ सां पंहिंजी नाप वठी ईंदुमि ऐं पोइ ठाहींदुमि। चओ हरे राम। भॻवान जे साम्हूं केरु टिकी सघंदो? ॾिसो न भॻवान भक्तनि खे दर्शन कोन था ॾियनि। हा केॾा पुकारनि था पिया, उन्हनि खे दर्शन नथा ॾियनि, उन्हनि सां लीला नथा कनि। अॼु जेको न मञे नास्तिक हुजे पतो न आहे, उन ते वधीक प्यारु ईंदो आहे भॻवान खे। कई भक्त हूंदा आहिनि, ॾिसो भक्तनि खे अञा दर्शन मिलियो न आहे त भक्तनि खे जंहिंजा पैसा पटाइणा हूंदा आहिनि, हुंडी चुकाइणी हूंदी आहे, उन्हनि खे पहले दर्शन थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। नरसी भगत हुंडी लिखी ॾिनी त जेके साहूकार आहे उन्हनि खे भॻवानु बेश बदिले दर्शन ॾेई छॾियो। दामाजी पंत खजानो अन्न क्षेत्र खोले छॾियो राजा जो, उन जी थैली खणी वियो सोने जी मोहरनि जी, भॻवानु विठल ई विया ऐं नालो पंहिंजो ॿुधायूं बिठू। त मां ग़रीब घटि जात वारो, मां दामाजीअ जो नौकर आहियां, उन जा पैसा चुकाइण आयो आहियां, हे वठो सोननि जी मोहरियूं। त हाणे बादशाह खे पहिरियों दर्शन थियो। बादशाह उहो ई जेको संत खे गिरफ़्तार थो करे। महात्मा उते वेठा आहिनि, दामाजी विठल विठल था कनि। त अंदरी सरकार जी इहा जेकी लीला आहे सम्झ में न ईंदी आहे भाई, इन में बि उन्हनि जी कृपा आहे, करुणा आहे। त हाणे भॻवान कहिड़ी लीला कई कि जीअं हुन भॻवान खे आख़िर जो नाप वठणी आहे त ईअं हथु लॻाइणो पवंदो न भाई। भॻवान जे कमर खे ईअं हथु लॻाई, भाई नाप वठां। जीअं हथु लॻाई त अचानक 4 भुजाऊं नज़र आयूं। अरे हे छा थियो? विठल त 2 भुजाउनि वारा थींदा आहिनि। वरी ॾिठईं धीरे धीरे हथु घुमाए करे अखियूं बंदि त हिक में डमरू आहे। हा वरी ॿिए हथ में ॾिठईं त त्रिशूल आहे। अरे हे त मुंहिंजा भोलेनाथ आहिनि। चओ हरे राम। हे त शिवजी आहिनि। थोरो इहा बि नज़र आई, पोइ त तुरंत पट्टी हलाए छॾियईं, जय हो भोलेनाथ भॻवान की। ऐं जो अखियूं खोलियईं त कृष्ण भॻवानु मुस्कुराइनि था पिया वेठा। अरे काटो त खून नहीं, हे छा थियो? हे त वॾो हे धोखो थियो मूंसां, हे त जुल्म थियो। अरे अखियूं बंदि करे शिव भॻवानु नज़र आया, खोलियुमि त कन्हैया कीअं थिया? वरी कस खे पट्टी ॿधई और ॾिठईं 2 बाहूं भॻवान खे कमर ते रखी वेठा आहिनि। हाणे जीअं कमर में हथु विझे त वरी डम 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 डमरू नज़र अचे। चओ हरे राम। केॾी महिल नांग नज़र अचे भॻवानु शिव जो। अखियूं बंदि करे त भोलेनाथ, अखियूं खोले त विठल भॻवानु। हाणे 15 बार कयईं, 15 बार अखियूं बंदि करे आशुतोष भोलेनाथ, अखियूं खोले त श्री कृष्ण विठल। अखियुनि में आंसू अची विया, पट्टी लाए फिटी कयईं, चरणनि खे पकड़े वतईं, प्रभु त्राहि माम। हाणे मां सम्झी वियुमि हरीअ में ऐं हर में कोई बि भेद कोन्हे। शिव में, भगवान कृष्ण में, शिवजीअ में कोई भी भेद कोन्हे। चओ हरे राम।